साई संगत खे जय झूलेलाल। हिकु घटना ॿुधायां थी, हुन मां तव्हां ॿुधाइजो ही घटना कंहिंजे जीवन में कॾहिं थी है। कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखिजो। अमड़ मां दुनियावी ॻाल्हियुनि खां दूर रही प्रभुअ जे चरणनि में पंहिंजे जीवन गुज़ारणु चाहियां थो। मिठड़ा, जेसी मां जीअरी आहियां तोखे दुनियावी फ़र्ज़ बि निभाइणा पवंदा। ही के चयो, कंहिंखे चयो? कमेंट बॉक्स में ज़रूरु कमेंट करे ॿुधाईंदा। त हाणे अॼु आउं तव्हांजे अॻियां पेश कयां थी साधू वासवाणीअ जे बारे में ॼाण, जेका मूं खई आहे डिप्लोमा जे NCPSL जे डिप्लोमा कोर्स जो किताब मां। त ही जेका आज्ञावान जंहिंजी हींअर मूं ॻाल्हि कई, उहो केरु हुआ? उहो साधू वासवाणी हुआ। उन्हनि जो जनम 25 नवंबर 1879 में हैदराबाद जे सिंध में थियो हो। उहो अखंड भारत जो हिस्सो। हुन जो नालो थावरदास ऐं संदसि पिता जो नालो लीलाराम वासवाणी हो। नंढपण खां ई हू पढ़ाई में ज़हीन हो। संदसि गुरुअ साधू हीरानंद जे शख़्सियत जो हुन ते गहरो असर हो। MA पास करे हू हिकु कॉलेज में प्रोफेसर थियो ऐं पोइ अॻिते वधी करे प्रिंसिपल थियो। माता जे देहांत बैदि हुन सभु उहिदा त्यागे फ़क़ीरी क़बूली, पर हुन आम साधुनि वांगुरु दुनिया खां किनारो कान कयो। हुन सॼी हयाती दीन दुखियनि जी शेवा में लॻाई, इन करे कर्मयोगी कोठियो वञे थो। त ही कर्मयोगी केरु हो जंहिंखे साधू वासवाणी नालो मिलियो, जे फ़क़ीरी क़बूल कई, जंहिंजो असुलु नालो हो थावरदास। हुन भारतीय संस्कृति ऐं वेदनि जी उन्हो अभ्यास करे उन्हनि जी ख़ूबियुनि खां जग खे वाक़ुफ़ु करायो। सन 1910 ईस्वी में जर्मनीअ में विश्व धर्म सम्मेलन में संदसि व्याख्यान जी यूरोपवासियुनि दिलि खोले तारीफ़ कई। उन रूहानी ज्ञान सां गॾोगॾु इल्म ऐं लोक कल्याण जे खेत्र में अनेक कम कया। इन लाइ हुन 1931 में सखी संगत नाले संस्था बि बर्पा कई। नारी सिख्या लाइ मीरा हलचल हलाई। हू चवंदो हो त हिकु बालिका खे पढ़ाइण माना हिकु कुटुंब खे सिख्या ॾियण जे बराबरि आहे। पाण हिकु न 2 कुटुंब खे सिख्या ॾियण बराबरि आहे। पिढ़ांगे बैदि साधू वासवाणी अची पूनो वसायो। उते स्कूल, कॉलेज, अस्पताल ऐं शेवा जूं अनेक संस्थाऊं बर्पा कयूं। हू निहठो ऐं निमाणो संत पुरुष हो। हुन केतिरनि खे भर में विहारे, साणनि रूह रिहाण कई, त वरी केतिराई उन्हनि जी माठ मां सांत मां सबक सिखिया। साधू वासवाणी ज्ञान जो सागर ऐं रूहानी शाइर हो। हुन नूरी तख़लुस सां केतिरा ई सुंदर पुस्तक लिखिया ऐं संदसि रचियल नूरी ग्रंथ संत काव्य जो अनमोल मिसाल आहे। संदसि हृदय में सभिनी धर्मनि लाइ गहरो प्रेम हो। हू धर्म खे ॿाहिरियो ॾेखाव न मञंदो हो। हू चवंदो हो, धर्म फ़क़्ति मथा टेकण में कोन्हे, जा गीत ॻाइण ऐं शास्त्र पाठ में बि कान्हे। सचो धर्म अथव दया में, निवृत में, धर्म अथव पवित्रता में, ऐं धर्म अथव शेवा में। इन करे धर्म बाबति ॻाल्हायो घटि ऐं पालन वधीक करियो। संदसि हृदय में न रुगो इंसान जात लाइ प्रेम हो, पर पशुनि पखियुनि लाइ बि दया भाव हो। इन करे संदसि जनम ॾींहुं सॼी दुनिया में वैष्णो ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। हिन महापुरुष 16 जनवरी 1966 में पूने में संसारी चोलो त्यागियो।
संदसि शेवा जो लॻायल ॿूटो अॼु वधी वण थियो आहे। संदसि रूहानी वारसु बणिजी दादा जशन दुनिया जे कुंड कुड़छ में वञी प्रभु प्रेम ऐं शेवा जो संदेश पहुचायो आहे। संदसि सूंहप में साधु वासवाणी मिशन द्वारा तइलीम ऐं दीन दुखियनि जी शेवा के खेत्र में अनेक साराह जोगा कम हलनि पिया। त अचो साधु वासवाणीअ जे जनम ॾींहं जी वैष्णो ॾींहं जी पाण ख़ुशियूं मल्हायूं, जेका अञा हाणे वियो आहे 25 नवंबर जो। तव्हां सभिनि खे जय झूलेलाल।